सतिन जो आस्थान। सिंध में वाक़िअ सतिन जो आस्थान सत भेनरुनि जी हिकु दरगाह आहे जिते अॼु बि औरतूं मन्नत खणी वञनि थियूं। हीअ दरगाह सखर ऐं रोड़ी जे विच में हिकु टकर ते मौजूदु क़ब्रिस्तान में आहे जेको सिंधु दरिया जे खाॿे कप ते आहे। सिंधु दरिया जे वेझनि शहरनि लाइ घणियूं ई कहाणियूं मशहूरु आहिनि जिन कहाणियुनि में सतिन जो आस्थान बि शामिल आहे। आम तौर ते क़ब्रिस्ताननि खे घणो संवारबो त नाहे पर हिन क़ब्रिस्तान खे हितां जी इंतिज़ामिया एॾो त बहितरीनु रखियो आहे जो हिते आम ॾींहंनि में बि माण्हुनि जी घणी तादाद मौजूदु रहे थी। सतिन जे आस्थान जे नाले सां मशहूरु हिन माॻ जूं अलाए जे केॾियूं कहाणियूं आहिनि पर लोक दास्ताननि मूजिबि हिते 7 भेनरियूं रहंदियूं हुयूं। हिकु ॾींहुं उन्हनि ते राजा ॾाहिर जी नज़र पई जंहिंखें पंहिंजे आॾो पेश थियण जो हुकुम ॾिनो। तंहिं ते सतिन पंहिंजी इस्मत जी हिफ़ाज़त लाइ दुआ घुरी ऐं दुआ घुरण महिल ज़मीन फाटी पई ऐं 7 भेनरियूं ज़मीन में ग़र्क़ थियूं। हिकु ॿी लोक दास्तान में ॿुधायो वियो आहे त ही 7 भेनरूं अरब कमांडर मोहम्मद बिन कासिम जे काफ़िले सां आयूं। तंहिंखां पोइ हिननि हुन जबल ते क़याम कयो ऐं कुझु कहाणियुनि मूजिबि ही भेनरियूं मोहम्मद बिन कासिम जे दौर खां बि पहिरियां हिते मौजूदु हुयूं। 15वीं सदीअ में बखर जे गवर्नर मीर अब्दुल कासिम नमकीन हिन जॻह खे महफ़ूज़ रखण जो हुकुम ॾिनो जंहिंखां बाद हिन जॻह खे संवारियो वियो ऐं हाणे हिते 7 खां वधीक क़ब्रूं मौजूदु आहिनि जिन में बखर जे गवर्नर जी क़बर अॼु बि मौजूदु आहे जिन ते अहिड़ी मुनफ़रिद नक्शो निगारी जो कमु थियल आहे जंहिंसां ईअं महसूसु थिए थो त हीउ कमु मुग़लनि जे दौर में थियो हूंदो।